मेहरबानी करे जेको कुछ मार्द क्या सिर्फ तवज्जो सां बुधंदा तो अल्लाह तबारक व तआला तवा असांखे अजर अज़ीम अता फरमाइंदो। अल्लाह तबारक व तआला पांजे प्यारे कलाम में फरमायो हेडे तवज्जो दियो कहीं भी शे तवा जी जरूरत ना है, सिर्फ तवज्जो की जरूरत है। अल्लाह सही फरमायो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमाऊन। अल्लाह तबारक व तआला फरमायो त जदे तवा ते अल्लाह जो फजल थे ऐं अल्लाह जी रहमत थे त पो तवा के खुश थियण घुर्जे। उन खुशी में अवा खर्च कयो, पांजी हाला हाल नगर न्याज कयो जे अल्लाह जो फजल थे वत केड़ी गाल है जे में अल्लाह जो फजल ना है। अल्लाह तबारक व तआला तवा असा के गोयाई जी ताकत दिनी जो असा सुठियों मिठियों गालियों करे सकूं था। अल्लाह तबारक व तआला तवा असा के बुधण जी ताकत दिनी जो असा भलियों गालियों बुधूं था। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला असा को सिमात खसे हाँ बुधण खसे हाँ हेडा गुफ्तगा असा न बुधी सकूं। सिर्फ मौजूअ ते ॻाल्हाइबो तव्हांजे तवज्जो जी जरूरत आ। अख बुटड़ खां पोइ ख़बर पवंदी त कहिड़ा ॾींहं कहिड़ियूं रातियूं कहिड़ियूं कचहरियूं कहिड़ा मौक़िया असांखे कम आया। अल्लाह से फरमायो त जेकॾहिं अल्लाह जो फजल तहां ते थिए त पोइ ख़ुशि बि थियो ऐं अल्लाह जे नाले ते सदको भी कयो। हुव खैर मिम्मा यजमाऊन इहो भलो आहे तंहिंखां जेको गॾु कयो था। ॿिए हंधि अल्लाह तबारक व तआला फरमायो त सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। सवली सिंधीअ में त तव्हां कहूं जरूर जरूर सवाल कयो वेंदो नेमतुनि जे बारे में। अॼु ही जेको मौक़ियो आहे इहो अल्लाह जी ॾिनल मेवो नेमत जेका औलाद जे सूरत में आहे उन जे लाइ असांजे दोस्तन ही दीनी प्रोग्राम रखियो। उन्हनि खे लख लख मुबारकूं हुजनि जेके दोस्त सीए में पंहिंजो वक़्त कुर्बान करे आया। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो आ त जेको भी कंहिं भी नेक कम लाइ कदम खणे थो अल्लाह से फरमायो मूंखे उहे कदम प्यारा आहिनि मां उहे बि लिखायां थो। व नक्तुब मा कदमू व आसारहू अल्लाह जो कलाम शाहिद आहे। ही जेको मौक़ियो थियो आहे इहो मौक़ियो अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो आहे जेका नेमत अल्लाह औलाद जे सूरत में ॾिनी आहे। जियां बुजुर्गनि ॿुधायो अल्लाह जी ॾिनल नेमत दौलत बि आहे। पोइ जिन खे अल्लाह तबारक व तआला दौलत अता कई आहे त उहो ज़कात ॾींदो आहे। हर नेमत जेका अल्लाह तबारक व तआला जी आहे ज़बान जो शुक्रियो कहिड़ो आहे सुहिणो ॻाल्हाइणु
ऐं तिलावत करण, अल्लाह अल्लाह करण। ही कुरान पाक अल्लाह जी नेमत आ, इन में सब कुछ लिखियल आ। औलाद केर अता कंदो आ? अल्लाह तबारक व तआला दे अल्लाह हो, ऐं उन जे मौके में वरी राज़ी कयूं शैतान के। अल्हम्दुलिल्लाह मां भी घणो कुछ मुल्क घुमियो आ पंहिंजी हाल आर, या त भलों भल जो शेह कोन्हे को, पर अल्हम्दुलिल्लाह असांजे मुल्क में हाफ़िज़ भी जाम, बुजुर्गन जी दुआऊं भी जाम, बुजुर्ग अचन था असां वटि, अचे असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए वञनि था। असां तव्हां त पाण में भाइर आहियूं। इन करे मां अव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त जेके बि अल्लाह जी नेमत जो शुक्रियो, अल्लाह जो कलाम शाहिद आहे त लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां नेमतुनि जो शुक्र अदा कंदव त पोइ मां तव्हांखे ज़्यादा अदा करे ॾींदुसि। जेकॾहिं असां औलाद खे अल्लाह जे हुक्म मुताबिक़ न हलाईंदासीं, बिस्मिल्लाह पर ग़लत कंदासीं, त वाकई अहिड़ी औलाद पोइ कहिड़ियूं न कहिड़ियूं बेअदबी कंदियूं। ऐं औलाद खे भी इहो अर्ज़ु आहे त साईं फरमायो आहे त क़यामत न थींदी, थींदी तॾहिं जॾहिं पीउ ऐं माउ खे माण्हू ईज़ाईंदा। बुज़ुर्गनि जेको तव्हांखे ॿुधायो, जेकॾहिं अव्हां ख़्याल सां ॿुधो, इन खां वधीक ॿियो वाइज़ ई कोन्हे। हीउ अल्लाह जो कलाम, अल्लाह जे कलाम में हर शइ आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला असांखे उहे अखियूं अता करे, उहा ऐनक अता करे, त यकीन रखो त क़ुरान पाक में हर शइ आहे। जीअं मां अव्हांखे अर्ज़ु कयुमि त मौला अली शेर खुदा फरमायो आहे त रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना लना इल्मुन वलिल जुहाल मालू फ़इन्नल माल यफ़नी अन क़रीबिन व इन्नल इल्म बाक़िन ला यज़ालू। असां अल्लाह जी विरासत ते राज़ी थिया आहियूं जो असांखे इल्म ॾिनई ऐं जाहिलनि खे दौलत ॾिनई। उहो मुसलमान केॾो न ख़ुशि नसीब आहे, हिकिड़े खे अल्लाह से औलाद अता करे, उन जो मौक़ियो इस्लामी मल्हाए, वॾड़ो थिए, क़ुरान पढ़ाए, ऐं उन खां पोइ वरी जॾहिं उन्हनि जे शादीअ जो मौक़ियो अचे त वरी बि क़ुरान पढ़ाए। हीउ क़ुरान पढ़ाइणो आहे। यादि रखी छॾियो, कॾहिं बि असां औलाद असांजी अदब में न थींदी जेसिताईं असां उन्हनि खे उहा राह न ॾसींदासीं। अब आवाज़ मुंहिंजो भली वेठल हुजे, पर दिलि वेठल न आहे। तव्हां रुगो तवजो ॾियो। हे असांखे पंहिंजे अमलनि जूं सज़ाऊं मिलनि थियूं जो असांजी औलाद नाफ़रमान आहे। अकायदो जा फरमायो त तूं अल्लाह जे हुक्म खां कंधु न कढराए, तोखां का बि शइ कंधु न कढराईंदी। धारियो सुञाणे थो, पंहिंजो कीअं न सुञाणींदो। पर असुल ॻाल्हि इहा आहे जो असांखे पंहिंजो दिलनि जो ॾिफेड़ आहे। त हीअ अल्लाह जे कलाम जी महफ़िल आहे। कुझु ॾींहं अॻु में साॻी जमात वीचारी वेठी, असांजे हाफ़िज़ साहब दस्तारूं करायूं, ऐं उन्हनि मूं उन्हनि जो अदड़ो हुयो, हिफ़्ज़ जी दस्तार जे ॿधी कॾहिं बि खोटी न थींदी जेकॾहिं असां अल्लाह जे हुक्म ते ख़र्च कंदासीं। अल्लाह जो कलाम आहे, मन जा बिल हसनत फलहु अशरु अम्सालिहा। हिकिड़ी नेकी, अब नफ़िल पढ़ण बि नेकी। अल्लाह से तो फरमायो त नफ़िलनि पढ़ण जे करे बानो मुंहिंजे वेझो थींदो आहे। अल्लाह जे नाले ते रुपयो ख़र्च करणो, दीनी प्रोग्राम करणो, इहो बि अल्लाह जी नेमत आहे ऐं बरकत आहे, जंहिंजे लाइ
अल्लाह जो कलाम तो फरमाए त मन जा बिल हसरत फलहु अशरु अमसालिहा। उन जी सवली सिंधीअ में माना इहा आहे त 10 दुनिया 70 आख़िरत। हदीस पाक में आए त दुनिया मज़रतुल आखिरा, दुनिया आखिरत जी खेती आ, पोख आ। हिते असां इहो ॿिज पोखियूं था, कलाक वेठासीं, घड़ी वेठासीं, घड़ी कुर्बान कईसीं। यकीन रखो त असांखे भलियूं घड़ियूं वधीक मिलंदियूं। त हर हिकु शइ अलाह जे कलाम में आहे। तॾहिं मौला अली शेर ख़ुदा फरमायो असां अलाह जे विरासत ते राज़ी थिया आहियूं। छो त असांखे इल्मु ॾिनई जाहिलनि खे दौलत। जाहिल कहिड़ो? जेको अलाह खे न सुञाणे। बाक़ी अॼु मां सफ़र करे कराची हैदराबाद खां तक़रीबन 3 सिजर ते पहुतुसि। वयो बि इलाज लाइ हुउसि। मुंहिंजे ॻाल्हाइण में तव्हां मुंहिंजो हाल मालूम कंदा हूंदव, पर यकीन रखो तव्हांखे असांखे हे घड़ियूं कमी ईंदियूं। साईं फरमायो आहे जेको सजणो आहे बेमा खां, हर बैठक के आखिरी बैठक समझो, हर निमाज के आखिरी निमाज करे पढ़ो, ऐं हर ॾींहं के आखिरी ॾींहुं करे समझो। छो त वधीक मौक़ो मिले अलाए न मिले। त अल्लाह जे कलाम में हर शइ आहे। हाणे अल्लाह जे कलाम पढ़ाइण वारा त छा, पर साईं फरमायो आहे त मन करल क़ुरान व अमिल बिमा फीह उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़यामा ज़ौ असन मिन ज़ौइ शम्स। ईअं ॿुधी हलिया था हलूं, उहो इल्म खे दिलि ते नथा हणूं। इल्म रा कर दिल ज़नी नूरे बोए, इल्म खे दिलि ते हण त इहो नूर आहे। क़यामत जे ॾींहुं हाफ़िज़ सगोरा त पंहिंजी जगह ते, पर उन जे वालिदैन खे अहिड़ो सोनो ताज पारायो वेंदो जेको दुनिया जे सिज खां उन जी रोशनी वधीक हूंदी। हाणे उन जे पीउ माउ खे इहो ॾाज क़यामत में मिलंदो। हाफ़िज़ शान छा हूंदो? बाक़ी हिन सवली दुनिया में उहो हाफ़िज़ ऐं उहा बरकत हुन जे घर में न हूंदी। थोड़ो असांखे अल्लाह तबारक तआला समझ जो तोलो था फरमाए। कल मां हैदराबाद हुयुसि, साईं जा तालिब आया, मिलिया मूंसां, कचहरी कयूं। बाबा ॻाल्हि कबी सिधी, वो चवंदा आहिनि त आलमनि जा अबा तूं जो टंगूं टेड़ियूं त बंदा छा कंदा। मूंखे हिकिड़े ॿुधायो त साईं इहो फलाणी मस्जिद जो पेशमाम होॾो शान इहो आहे, उहो हर साल उम्र ते वेंदो आहे। उते अलाए महांगा आहिनि, अलाए रियालनि जे सूरत में आहिनि। हितां पंहिंजी जमायत खे पाण सिगरेट जा डंडा खणी वेंदो आहे। सम्झ में अचे थी ॻाल्हि? इहो आहे शैतान जेको असांखे भुलाए थो। जाहिल खे बि भुलाए थो, अणपढ़ियल खे बि, पर आलम खे बि भुलाए थो। इन जे करे बुज़ुर्ग फरमायो, नौजवान मुफ्ती साहब ॿुधायो मूंखे त अमल जो जहान आहे, अमल से जिंदगी बनती है। हिते असां मवालनि जे मथां फिट कयूं ऐं उते क़ुरान हाफ़िज़ जे करे सिगरेट जा डंडा खणी उते मदीने में खपाइनि। इहो बि सुवाल निशान आहे ऐं उन्हनि जी ॻाल्हि बि लिके कोन थी। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां पारे सिरी आहियूं। इज़त ज़िलत ख़ुदा जे हथ में आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ रखूं, अल्लाह तबारक तआला जी बंदगी कयूं, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायूं, पर उहे पढ़ी घर अचनि त उन्हनि जे मथां नज़र रखनि। ईअं न त पढ़ी पोइ दुनिया जे कारोबार में लॻाए छॾियो, भलो आहे। दुनिया जो कारोबार भी इबादत अथव, ये ईमानदारी सां आहे, पर कुछ उन्हनि खे इहा तलक़ीन कयूं त कुझु अल्लाह खे भी यादि रख। त अल्लाह से फरमायो त
जे मुझी मेहरबानी समझो तो शुक्र क्यों, शुक्र क्यों तो मेहरबानी हिकड़ी इहा है तो अल्लाह से औलाद अता करे तो उन जे खुशियुनि में असां दीनी खुशियूं मल्हायूं, अल्लाह जो कलाम पढ़ायूं। जेकॾहिं को बीमार थो थिए त साईं तालिब त ॾिजो ख़तमो पढ़नि, सुठी ॻाल्हि। त बाक़ी बच्चे जी खुशी हुजे, ठीक ठाक हुजे, घोट हार पाए वेठो हुजे, पोइ क़ुर छो न पढ़ायूं। हे ॾिसो था दरगाहूं, साईं ताज मोहम्मद छा पढ़ियल हो, साईं मखदूम शाह दी रहमतुल्लाह तआला छा पढ़ियल हो, कहिड़ी डिग्री हुई, क़ुर हो ऐं अमल हो। आहे साईं सजाद नशीर वेठो आहे, उन जे लाइ मां ॿुधो आहे त मुर्शिदनि ॾे खीर खणी वेंदा सांझीअ जो, सुम्हणे वापसि ईंदा। असांजे घरनि में ई निशानी हुई, हुजूर जा उम्मती या गौस पाक जा गुलाम हुया, पर क़ुर पाक ॿुधाए थो पियो। अव्हांखे ख़बर आहे त सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती अकिस्ब में मण वज़नी तख्त बल्किस जो सवन मेलंदो आणे सघे थो, त हुजूर जो उम्मती सालियो गौस पाक जो गुलाम उहो हितों जे करे वञे मुल्तान ताईं त का अजब जहिड़ी ॻाल्हि न आहे। वो सुलेमान जो उम्मती आसिफ बिन बरखिया, क़ुर पाक शाहिद आहे। मां खे इहो अर्ज़ु कयां, ॿाहूं ॿधी त क़ुर जी तालीम बि पढ़ो ऐं सम्झो, ऐं जेकॾहिं कंहिं वटि कचहरी लाइ वञो त क़ुर जूं ॻाल्हियूं पुछो, ऐं क़ुर में सभु कुझु आहे। तॾहिं मां अर्ज़ु कयमि त मौला अली शेर ख़ुदा खे हिकिड़े यहूदीअ चयो त साईं क़ुर में सभु कुझु आहे न, त पोइ तुंहिंजी ॾाढी सुहिणी आहे, मुंहिंजी ॾाढी छिटी आहे, इहो क़ुर में किथे आहे? त मौला अली शेर ख़ुदा फरमायो त तुंहिंजे मुंहिंजे ॾाढ़ीअ जो ज़िक्र बि क़ुर में आहे। अकुल हलायूं त अल्लाह जो कलाम जेको अल्लाह जे तरफ़ो न्यापो आयो अल्लाह जे रसूल ॾे, उन पढ़ी उम्मतनि खे ॿुधायो, उन में का शइ रहियल हूंदी? कॾहिं बि न हूंदी। त मौला अली शेर ख़ुदा फरमाइश त क़ुर पाक में आहे त वल बलदु तय्यिब यखरुजु नबातुहु बिइज़्नि रब्बिही वल्लज़ी खबुस ला यखरुजु इल्ला नकदा। जेका ज़मीन भली हूंदी आहे सला भला फुटाईंदी आहे, ऐं जेका गलीज़ हूंदी आहे, कलराटी हूंदी आहे, उहे सला साड़े वेंदी आहे, हुते हुते फुटाईंदी आहे। मौला अली शेर ख़ुदा फरमाए त मुंहिंजी ज़मीन पाक आहे, मुंहिंजी मिट्टी पाक आहे, तॾहिं मुंहिंजी ॾाढ़ी बि सुहिणी आहे। तुंहिंजी मिट्टी पलीत आहे तॾहिं हुते हुते टांगा अथई, जेका तोखे तुंहिंजी ॾाढ़ी तोखे नथी वणे। त अल्लाह तबारक व तआला जे बाननि सां सोबत रखूं। ही नौजवान आहिनि बुज़ुर्ग जिन तव्हांखे क़ुर पाक ॿुधायो ख़ुशि अलाहनीअ सां, जीअं आशिक चयो आहे न त हिकिड़ा वेंदा जे मरी त ॿिया जल्दी ईंदा। इन हे यदो नौजवान आहे, हिन जो वालिद मौलाना मोहम्मद इदरीस, उन पंहिंजी ख़िदमत कई। हिन वक़्तु अलाह उनखे खिज़िर हयात ॾिनी आहे, उन जे लाइ दुआ कयो त अलाह से उनखे सिहत ॾे। छो त साईं फरमायो आहे त सिहत खे ऐं वक़्त खे गनीमत सम्झो। थोरी घणी सिहत हुई ऐं वक़्तु कढियव त अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, बुज़ुर्ग जो दीदार कयोसीं, अल्लाह वारे जो दीदार कयोसीं। जेकी अल्लाह जे कलाम जी महफ़िल ॿुधण आया आहिनि इहे अल्लाह वारा आहिनि, जेके शैतानी कमनि में आहिनि उहे शैतान वारा आहिनि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हीउ मौक़ियो क़ुरानी मौक़ियो आहे, अल्लाह जी ॾिनल नेमत औलाद जी सूरत में असां उन जी ख़ुशी मल्हाई आहे। कॾहिं बि उहो न सोचे हिते जेको ख़र्चो असां कयो आहे, अल्लाह करे आलम पैसा घुरनि न रुॻो, ठीको न ठाहिनि, इहो हराम आहे।
मौला अली शेर खुदा फरमाइन था, ये अल्लाह जे कलाम जी महफिल है। मौला अली शेर खुदा फरमाइन था 10 दफ़ा कुलो ला पढ़ंदो बुख न मरंदो। हाणे वो मौला अली जो हुबदारी ना है, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत ही काने का जो इन गाल के नजर अंदाज करे सके। एको अल्लाह जो काबिल बानो आलिम साईं वडो फरमाइंदो यो वली कामिल है। नालो उन जो हुंदो मौलाना मियां अहमद मदाई। ज़ाहिर में सादड़ो हुंदो। मुखे पो चए मां नंढो जी मां भी कुलो ला घणो पढ़ंदो आहियां, तू भी पढ़ंदो कर। मां पे चवांसि तव्हां त वॾा आलिम आहियो, साईं वॾो हीअं चवंदो आहे तव्हां त क़ुरान हदीस था पढ़ायो। जी बाबा तू जेड़ा क़ुरान हदीस इहा आहे त तुरगो 10 दफ़ा कुलो ला पढ़। हाणे जेकॾहिं सुभाणे खां वठी वधीक में वधीक केतिरो बि पढ़ूं, पर अल्लाह जे रसूल जी हदीस पाक आहे, मौला अली शेर खुदा जो फरमान आहे, अब कूड़ो थींदो न थींदो न। पोइ 10 दफ़ा कुलो ला कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं उहे पढ़ूं वरी पंहिंजे वालिदैन खे या क़रीबन खे उम्मत खे बख़्शियूं, वरी उहे असांजे लाइ दुआ घुरनि। कठियल क़ल्ब दम में जो रोशन करे सो क़ुरान क़ुरान क़ुरान। इन करे अल्लाह जे कलाम जे लड़ लॻूं। यकीन रखो जेको तो फासे हलूं था अल्लाह वारनि वटि, साईं दुआ घुरो। ही मुझे मथों केस आहे, ही परेशानी आहे साईं, मूंखे जगह में अलाए छो जिन आहिनि अलाए देव आहिनि ख़त्मो पढ़ाइणो आहे। साईं बुज़ुर्ग ॾसंदो आहे सूरह बक़रा पढ़ाइणी आहे। छा भेण इहो अकुल साईं कोन्हे को? सुबुह जो निकिरूं था त वरी बि चांहि मानी खाईंदे बि मोबाइल था ॾिसूं। जायज़ भली इस्तेमाल कयो। दीन में का भी शे बनो काने का, पर उन जो नाजायज इस्तेमाल करण मनो। इन्हें जे करे असां हर एक शे कयूं, पर इहो असां शर्म को न तो जे जो सुबह जो कुरान पाक खोले सिर्फ चंदो आयतूं पढ़ूं पोइ निकिरूं। अॻियां असांजा वॾड़ा वीचारा अनपढ़ियल हूंदा हुआ, जेकॾहिं त बि सुबुह जो ईंदा वसीला महिरबानी कजां उन्हनि खे चुमियूं ॾेई पोइ रवाना थींदा। हिकिड़ो क़ुरान बचो अथव, क़ुरान पढ़ण वारनि मां बि हाणे अमल छॾाईंदो थो वञे। इन करे तव्हां वटि तव्हांजो इलाज पाण वटि आहे। कंहिंखों बि का शइ घुरण जी का बि परवाह न आहे। अलम शरीफ़ यादि आहे, जेकॾहिं पढ़ी पाणी ते दम करे तव्हां छो था पियो। हिकिड़ो माण्हू आयो चई साईं हीअ दुआ त लिखी ॾियो। मां चयो मां क़ुरान पढ़ियल आहे? जी हा साईं। मां चयो यासीन रोज़ पढ़ो। मदीने वारे साईं फरमायो आहे जेको सुबुह जो यासीन पढ़ंदो शाम ताईं तकलीफ़ न ईंदसि। अगरि जे लिखियल हूंदसि ईअं ईंदसि जो उहा टरी वेंदी। शाम जो क़ुरान पाक पढ़ंदो, यासीन शरीफ़ पढ़ंदो, सुबुह ताईं जेको आहे सो का बि हुनखे कमु न करणु घुरिजे। इन जे करे आम करे दुकानदारी चिमकाइण वारा ॾस ॾींदा आहिनि, पर अल्लाह जे रसूल असांखे ॾस ॾिनो आहे त क़ुरान पढ़ो, क़ुरान ते अमल कयो। तॾहिं मौला अली शेर खुदा खे इल्म हुयो। हुबदार मिंट में पैदा थींदा वञनि। जॾहिं छोरा छोरा पाण में मिलनि था त हुबदार थींदा वञनि। के कहिड़ा नाला था रखाइनि, के कहिड़ा नाला था रखाइनि। हली शादो थिए जो गुस्ताखी था कनि। हुजूर जे यारनि जी दोस्तनि जी गुस्ताखी। इहो हली अॼोकी संगत जो इतबार आहे। अॼोकी संगत इहा आहे जो असांखे जंहिं क़ुरान ॾिनो, जंहिं रब रहमान ॾिनो, जंहिं रब रहमान ॾसियो, असांजी गद्दारी आहे त उन्हनि सां आहे। दरगाहूं फिटी वयूं, आलमनि जा पुट खरी विया, चङा भला माण्हू ख़तम थी विया। छो? फलाणे चयो त हिन नाहक कयो, हुन नाहक कयो। इन करे पंहिंजे मथां
बेजा गज़ब न विझूं ऐं तव्हांजे दोस्त सां जो मुंहिंजी दोस्ती हुजे ख़ुशि थींदो न ठरी पवंदासीं पर जेको अल्लाह जे रसूल जे दुश्मन सां अल्लाह जे रसूल जे सजण सां जेकॾहिं को लड़े उहे बीमारियूं उहे ॻाल्हियूं आहिनि मौजूद कहिड़ियूं बीमारियूं जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां शेख सादी फरमायो आहे त जेकॾहिं तव्हांखे आब हयात मिले इज़त जे बदिले सम्झो था न ॻाल्हि खे पंहिंजनि ॿारनि जे मथां नज़र रखो नौजवाननि पंहिंजी औलाद जे मथां नज़र रखो जेकॾहिं असां जहिड़ा हूंदासीं खरी विया त अलाह असांखां पुछंदो कोशिशि कंदासीं त अलाह सुभाणे ताला माफ़ कंदो असां कोशिशि कईसीं नूह नबीअ बि कोशिशि कई न पुटु न सुधरियो ऐं असां पीउ मां ॾाढो था हणूं त मुंहिंजे पुट जा दोस्त हेतिरा आहिनि भेण जाॾो जी लहर थी अचे ओॾे हलिया था वञनि इन जे करे अहिड़ो कमु न कयूं जो असांजे मथां गज़ब पए अल्लाह ख़ातिर दोस्ती रखूं अल्लाह ख़ातिर दुश्मनी रखूं अल हुब लिल्लाह वल बुग़्ज़ लिल्लाह कहिड़ी ॻाल्हि पिया कयूं अहिड़े हिसाब सां अॼु ज़रूरत आहे इल्म जी इल्म अमल वारे जी ज़रूरत आहे त मां अर्ज़ु पियो कयुमि शेख सादी फरमायो त जेकॾहिं तव्हांखे आब हयात मिले बदिले छाजे रुगो इज़त ॾियो त आब हयात मिले आब हयात जेको पीअंदो उहो न मरंदो सम्झो था न भाउ वो आब हयात वो भी ॾिनल के जो अल्लाह जो खिज़र अलैहिस्सलाम जे हयाती जा इकरारी आहिनि उहे जेके वरी खिज़र अलैहिस्सलाम जे दर जो गुलाम आहे उन जे वरी छाजा ख्याल जा त छुटो मरी वियो अबा मूसा जे वेले बि खिज़र हुयो न त बाक़ी आकायदो जे लाइ चवनि था त पोइ आयो ऐं मरी वियो नऊज़ बिल्लाह मिनो आब हयात मिले व असांखे रुगो नलको मिले कोठी ठही मिले हिकिड़ी सोलर जी प्लेट मिले त दीन मटे था वञनि छाजी तरक़ी आहे छाजी होशियारी आहे असांजी यकदमि असां दीन मटे था वञूं बुजुर्ग फरमाइनि था आप हयात मिले अब समझो था मुंहिंजी ॻाल्हि आप हयात जेकॾहिं मिले छाजे बदिले इज़त जे बदिले त दाना न वठंदो शेख सादी फरमाया दाना न वठंदो इहो सौदो न कंदो छो त दाना चवंदो आहे सियाणो चवंदो आहे त ज़िल्लत जे ज़िंदगीअ खां इज़त जो मोतबलो आहे जेकॾहिं असां बद मज़हबनि सां यारी रखंदासीं ऐं बद मज़हबनि सां असां ज़माने जी चिशम पोशी कंदासीं यकीन रखो इहो मिसाल तव्हां असांखे ॾिसणो पवंदो दाना सम्झी वेंदो ऐं बेवकूफ़ न सम्झंदो खणी रिठागी ऐं रबाब वॼाईंदे मरिया थिया अल्लाह ताला तव्हां असांजो अचण ऐं वेहण क़बूल फरमाए मां तव्हांखे हथ जोड़ी इहो अर्ज़ु कयां थो पियो त बुरी सोबत खां तव्हांखे असांखे तव्हांजे बचनि खे असांजे बचनि खे अलाह जी पनाह में रखे कंहिं बि वापार में सौदे में जंहिं ॾींहुं न 500 रुपया खोट करे ईंदो त चपाटू हणंदासीं निभागा तोखे वापार करणु नथो अचे निभागा तूं असांखे खोट में विझी छॾियो पर जेकॾहिं घुमी फिरी मोटी अचे ऐं ईमान जो वापार करे अचे थो त ख़ुशि था थियूं त असांजो बच्चो साईं वॾा दोस्त कया अथई वॾी तरक़ी कई अथई हा दोस्त उहे भला जेके सुठे राह ते हलायो सुठनि दोस्तनि जे करण जी इहा निशानी आहे सुठनि जे पाड़ेसिरी में वेहण जी इहा निशानी आहे जो हीअ अॼु उन्हनि जी जमायत अलाह वारनि जा मञींदड़ अॼु उन्हनि जे मग़ज़ नौजवाननि में इहो ख्याल अची वियो पर अलाह चाहियो
भला मुफ्त में रुगो थोड़ो अज मां अचां पियो कोच में तो 13-14 साल जी छोकरी करीब बुलूग पर बुलूग तक पतल यार असांजो घर में पंहिंजे न्याणियुनि ॾे पुटनि ॾे नौजवाननि ॾे ख़्यालु कोन्हे को छा था कनि छा था ॻाल्हाइनि कंहिंसां था ॻाल्हाइनि यार अहिड़ो ज़ुल्म मां वाइज़ करण आया आहियां तव्हांखे सलाह ॾियां थो अहिड़ियूं जेके तव्हांजे दिलनि में ॻाल्हि लॻंदी हुआ मुहज़ब फैमिली उहा छोकिरी वेठी आहे नंढी करीब बुलूग मां वेठी आहे पीउ वेठो आहे होॾो हुन में कोच में वो कलाम पे तो हले यकीन न कंदव एड़ो को न के जोश चढ़ियो जो हीअं हीअं पी करे और इहो माण्हू अल्लाह जो शर्म न त माण्हू जो बि न इन करे दुनिया हासिल कयूं वापार कयूं नौकरी कयूं इहो एन दीन आहे सच्चो वापारी नबीअनि सां गॾु थंदो रुगो मौलवी न थंदो मौलवी भला सच्चो न हुजे पोइ उहो उन जो असर छा हूंदो जो असां रुगो वापारनि ते अचे था कड़कऊं त इहो सॼो दीन आहे इन करे यादि रखो मां नोट थो पियो कयां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अलाह से ॾेखारे थो जो हियां फाटे थो पियो कंहिं शइ जी ज़रूरत न आहे रुगो अखलाक जी ज़रूरत आहे न्याणियुनि ते पुटनि ते नज़र रखो तव्हां बि न्याणियुनि वारा बचनि वारा असां बि न्याणियुनि बचनि वारा पर थोरी नज़र रखो पोइ असांखे पछाड़ीअ कोशिश जो सवाबु मिलंदो हे दौर छा बराबरि लखनि कमाइण जो आहे हा हेॾे जेके हिन राह में ख़र्चु कयूं बचनि जे ख़ुशीअ में ख़र्चु कयूं बचनि खे खारायूं पीआरियूं लटा वठी ॾियूं पढ़ायूं दीनी इल्मु बि दुनवी इल्मु बि कॾहिं बि दीन में मना कोन्हे को त दुनवी इल्मु न पढ़ो हाणे जॾहिं मां जाम शहर वियुसि त 7-8 छोकिरा आया अची सही असां तव्हां सां मिलण आया आहियूं मां बि अखियुनि जे डॉक्टर खे ॾेखारे आयुसि मग़ज़ में सूर हो ड्राफ्ट्स पाइणा पर मां चवंदा नौजवान आहिनि यूनिवर्सिटी में पढ़नि था मां बिल्कुलु मां पंहिंजो तव्हां मूं वटि मानी बि खाओ मींहुं थो वसे तव्हां होटल ते वञी मानी खाईंदो जीअं अॼु हॉस्टल ते मानी न मिलंदी अॼु असां होटल ते खाईंदासीं अॼु तव्हां मूं वटि मानी खाओ रुगो इन लालच में त मन विहनि उन्हनि में हिकिड़ो ईसाई बि हुयो छोकिरो हेरी नालो हुयुसि जेको हाल हुयो कचहरी कईसीं नेक नियतीअ सां सुबुह ते अॼु मां कोच में अचां पियो त उन मूंखे टेलीफोन कई चई साईं ॿिए दफ़े जेकॾहिं तव्हां ईंदो जाम छोरे त मां तव्हां मुंहुं थी वेंदुसि त माना इहे कचहरियूं करणु नौजवान छोकिरा हुया अची ॾाढी वारा मां वेठा हुजा चवंदा भई छोरनि सां वेठो आहे उनजो फ़ाइदो केतिरो थियो असां हुन सां ॾाढो न कंदासीं पर उन कचहरी ॿुधी अखलाक ॾिठो त मां अचां पियो हिकिड़ो दफ़ो हिते ॻोठु आयो मूं वटि पर मां गाॾी मोकिले घुरायोमांसि त जे तूं मिले थो त मां तोखे गाॾी थो मोकिलियां ओ दीनी लालच छोकिरो मोकिले घुरायोमांसि कचहरी करे वरी गाॾीअ ते छोकिरो छॾे आयुसि हे अदड़ा वॾा आहे नंढड़ो आहे मतलब यूनिवर्सिटी में तो पढ़े जवान आहे ऐं उन खां पोइ अॼु मुलाक़ात हुन सां थी राति कल्ह उते फुड़ी फुड़ी सॼो ॾींहुं वसे पई हैदराबाद चवनि था त कराची घणो मींहुं हो बाक़ी उते फुड़ी फुड़ी अॼु मूंसां टेलीफोन ते ॻाल्हाई मोबाइल ते जी साईं टियों दफ़ो ईंदो त मां तव्हांजो आहियां मां चयुमि सुवाल जवाब थींदा तकड़ न थींदी मूंखे वरी रोअण अची वियो अरे ॿिनि ॻाल्हियुनि जे वाइज़ हुन ते असरु कयो आहे असां बि बुज़ुर्गनि जा वाइज़ ॿुधासीं असां ओढ़ायूं तव्हां न असां पंहिंजी ॻाल्हि था कयूं
ऐं कॾहिं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं पोइ जॾहिं घर वेंदा आहियूं त शर्म ईंदो आहे अरे अहिड़ियूं ॻाल्हियूं भलियूं करे ऐं कॾहिं कॾहिं मग़ज़ में भला पोइ फेरी छो ईंदी अथई अलाह जा लख एहसान आहिनि हुकुम भी है तो तव्हां शुक्राने नफ़िल भी रोज़ पढ़ो ऐं नफ़िल तौबा जो पढ़ो मता उहो ॾींहुं तव्हांजे मौत जो हुजे इन करे सोनो अखलाक भली शइ आहे असां हिक ॿिए सां भार थी रहूं बाक़ी ईअं न थिए जो हिक ॿिए सां नफ़रत कयूं को असां मां भली करे असां नफ़रत कंहिं न कयूं जेकॾहिं मूंखां तव्हां खां किन भी दोस्तन को जेकॾहिं का अहिड़ी ग़लती थी आहे जो असां कंहिंसां सुठो न हलिया हुजे अॼु असां तौबा कयूं ऐं कोशिशि कयूं त सुहिणे अखलाक सां हलूं छो इहो बि अलाह जो कलाम आहे अलाह जो कलाम सिर्फ़ु इहो न आहे त वाज़ ॿुधी सुभाणे अलाह करे हले वञो सिर्फ़ु या क़ुर में हिकिड़ी ॻाल्हि जाचो न क़ुर पाक जो लफ़्ज़ आहिनि कूलू लिन्नास हुस्ना माण्हुनि सां सुहिणो ॻाल्हायो अब नमाज भी न थी में रोज़ो भी न थियो नफ़िल भी न पढ़ियासीं कूलू लिन्नास हुस्ना माण्हुनि सां सुहिणो ॻाल्हायो अल्लाह अकबर मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह के चयो त साईं इस्लाम छा आहे मौलाना रूमी सिर्फ़ अहिड़ो जवाब ॾिनो त बाबा इंसान जो ख़ैरु घुरिजो बाक़ी बि में ख़ैरु आहे माना के इंसान के त छा पर जे जीत के इज़ाए थो त यकीन रखो त उहो बि मोमिन न आहे ऐं जीअं हदीस पाक में आहे मन सतर मुसलमान सतर अल्लाह लहू यौमल क़यामत जो के मुसलमान के ढके थो मोमिन के ढके थो अल्लाह उन के क़यामत जे ॾींहुं माण्हुनि जे गियूं ख्वार न कंदो ढकींदो असांखे राति ॾींहुं इहा ॻाल्हि आहे त फलाणे जो एब ज़ाहिर करे पोइ फशरी कयोसि हा जे हुन सां ख़ैर खाई आहे पंहिंजे मुंहं सां वठी हुनखे चए था हीअ ॻाल्हि सुठी न आहे ऐं अदीन नसीहत दीन ख़ैर खाई जो नालो आहे अल्लाह ताला तव्हां असांजो अचणु क़बूल फरमाए मां तव्हांखे ॿाहूं ॿधी माफ़ी वठां थो यकीन रखो मां वधीक थकल आहियां आवाज़ जो हाल ॾिसो था पर इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम के अल्लाह से फरमाया त माण्हुनि खे सॾ त हिते अचनि हज कनि हीअं कनि इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम कुझु जबल लॻा पिया आहिनि कुझु कोन्हे को न पाणी आहे का शइ कान्हे का जे सॾ तूं कर कननि ताईं आवाज़ मां पहुचाईंदुसि अवां ॿुधो आहे न त जिन जे रूहनि जी कयो हूंदो उहे हज ते वेंदा असां गुनहगार आहियूं ख़ुशि नसीब आहियूं केतिरा ई हाजी सगोरा मदीने पाक ॾों घुमी आया आहिनि साईं फरमाया त जे मुंहिंजे मंज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती जे मुंहिंजे रोज़े जी ज़ियारत कई मुंहिंजी शफ़ाअत उन जे लाइ वाजिब आहे असां थोरे चवंदासीं त हज ते वञनि था मेणो ॾींदा आहिनि माण्हू त ईमान खपाए था अचनि भला हिते असां नथा खपायूं छा ईमान जे अलाह बचाए थो त हिते बि बचाए थो असां उन जे लाइ दुआ घुरो त अलाह सां उनखे हिदायत करे असां जेके पढ़ियल वेठा आहियूं दावा करे असां मदरसा था हलायूं हाफ़िज़ था कयूं सॼो ॾींहुं पलथ मारी वेठा आहियूं दावा कयूं था पर दलील अलाह से असांखे अता फरमाए अब दलील त तव्हां वटि आहे ई कोन ये सुभाणे माण्हू असां मूं सबक़ वठनि ईअं न त ॾिसी रहंदो टोकू कंदो भला पेट जे करे वेठा आहियूं पेट जो कंदो बसि अलाह से हर कंहिंजो कंदो अमर जे पेट में कीअं नंढड़ा हुआसीं अबे मां खे ख़्यालु विधे हिननि खे नरम खाराइबो हिननि खे रोज़गार सां लाइबो नौकरीअ सां लाइबो धंधे वापार सां लाइबो अल्लाह ताला अबे मां खे इहो अकुल ॾिनो ऐं जेकॾहिं अबे मां सां जो असां अदब कंदासीं ऐं हुन जे हुकुम ते हलंदासीं त पोइ यकीन रखो असां कामयाबु ज़िंदगी गुज़ारींदासीं अल्लाह ताला तव्हां असांजो अचणु ऐं वेहणु क़बूल फरमाईंदो।